नसवारी हज़रा जेके आहिनि उनखे हिकिड़ो मां पैगाम ॾियणु चाहियां थो। हिकिड़ी नसवारी माण्हुनि में वॾी बुरी आदत आहे, बुरी। अलाह कंदो हिन असांजी जमात में कोई बि न हूंदो अहिड़ो, इनशाला कोई बि न हूंदो। हिकिड़ी वॾी बुरी जेको आहे आदत आहे नसवारनि में। उहे कीअं त उहो नसवारी मस्जिद में ईंदा, नसवार वात में लॻल हूंदी, वुज़ू खाने ते वेहंदा, त उहो नसवार वारो चणो कढी करे वुज़ू खाने में अंदरि उछलींदा ऐं हाणे पोइ वुज़ू कंदा। हे 2-3 ॾींहं खां वठी करे इहो जेको चणो आहे इहो पूरो हफ़्तो हेठि पियो हूंदो आहे, इहो ॻरंदो बि न आहे। वल्लाह मां कसम खणी ॻाल्हि कयां थो, अलाए केतिरनि जमायतुनि खे उल्टी ईंदी आहे, उल्टी किरब ईंदी आहे। त हे बुरो, बिल्कुलु बुरो जेको आहे हे कमु आहे। ॾिसो नसवार जो जेकॾहिं फॉल्ट आहे इनखे ॿाहिरि उछले करे अचो यार। हे मस्जिद जे वुज़ू खाने में जेको तव्हां उछलियो था न, हिन मां वॾी यानी किरब ईंदी आहे, वुज़ू ते दिलि न कढंदी आहे। काफ़िनि दोस्तनि खे चई कोई न सघंदो आहे, चई कोई बि न सघंदो आहे यार, केरु हाणे हिन जमायत खे चए। पर उन जमायतुनि खे नालो बि कंहिंजो बि मेंशन नथा कयूं, नालो कंहिंजो खणूं बि नथा। पर इहो जेको आहे कंहिं बि मस्जिद में, हे त मां पंहिंजी मस्जिद ॻाल्हि कयां हिते, पर तव्हां पूरी कंट्री में, पूरी दुनिया में किथे बि अगरि मस्जिद में विया हो नसवारी बंदो आहे त वुज़ू खाने में इहा बिल्कुलु इहा ख़शर न कंदो करे, त उन में नसवार जो हिकिड़ो चणो उछले करे ऐं पोइ उते वुज़ू करे, उहो निकिरंदो ई न आहे जेसिताईं मोज़न साहिब उनखे चङी तरह धोई न।